सोट मां पाण तोड़े पियो अचां। ॿुधाए। भाॼे न्यापो कया त अची मूंसां कम में हथु वंडराए। मां नथी अची सघां। मां तव्हांजे घर ईंदी आहियां कमु करण जे लाइ त मुंहिंजे घर जो कमु रुली वेंदो आहे ऐं मां सॼी राति मूंसां लोड़ हणंदी आहे। इन जे करे मां न ईंदसि। हे ॾिस सोट मां तोखे ॿाहूं थो ॿुधां, अॼु तूं मुंहिंजे करे हल, पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे। हे जेका ॾींहुं राति तुंहिंजे पीउ जी भॼ भॼ आहे न, मूंखे त शक थो अचे त रावल खान खे ज़हर ॾियण में किथे न किथे ज़रूरु तुंहिंजे पीउ जो हथु हूंदो। मां ख़ुदा ख़ुदा कर पहिरियां त बाबा इन क़िस्म जो कमु कॾहिं बि न कंदो। ऐं हा, बाक़ी हिते पंहिंजे वातां खे इहा ॻाल्हि ॿुधी न ऐं चाकर खाना वटि थोरी बि ख़बर पई त पाण सभिनी खे ज़िंदा दफ़नाए चाहींदो। सही आहे, इहे खणी न हूंदो त तुमखे इहा ॿुधा त पहिरियों कहिड़ा सुठो हूंदो आहे जो घर में हिकु मिट विवाह कोन था अचेसि। अम्मा बाबा त पंहिंजे हिसाब सां पूरी कोशिश करे पियो त रावल खान खे जंहिं ज़हर ॾिनो आहे इन जे बारे में ख़बर पइजी वञे। ऐं ख़बर अथई, जॾहिं इहा ख़बर बाबा खे पइजी वेंदी त बाबा वञी करे चाकर खान खे ॿुधाईंदो ऐं चाकर खान जो दिलि बाबा खटी वठंदो। अम्मा जेकॾहिं बाबा पुफी जी हेठाई करे थो त उहो सिर्फ़ु असांजी करे। अम्मा थोरो सोच त पुफी असांखे छा नाहे ॾिनो। अम्मा पहिरियां असां बुख मरंदासीं, जीअं ई पुफी बंगले में शादी करे वई आहे त असां वटि छा नाहे। सुठो खाऊं था, सुठो पायूं था, अञा असांखे ॿियो छा घुरिजे। भली असां सुठो खाऊं, सुठो पायूं, पर जेका इहा तुंहिंजी फूफी आहे न, ज़रूरु असां सभिनी खे हिकु ॾींहुं खॾे में उछलींदी। ईअं जेकर तव्हां सोट तव्हां रिछ ऐं कुते वांगुरु विढ़ंदा रहंदो न त पोइ सावल खान सभु खां पहिरियां वञी चाकर खान खे मेण बणाईंदो। उन खां पोइ चाकर खान खे तेज़ तलवार जी धार बणाए तव्हां ते इस्तेमालु कंदो। इहो मां तव्हां ॿिन्ही खे ॿुधाए थो छॾियां। सावल खां मुड़ी चाकर खान जो रुख जेकर तव्हां ॿिन्ही तरफ़ थियो न त पोइ चाकर खान जे कहर खां तव्हां ॿिन्ही खे केर बि बचाए नथो सघे। इन जे करे चवां थो, इहा तव्हां ॿई पंहिंजी दुश्मनी पाण वटि रखो या दुश्मनी बात में पाड़जो। सौट मां त तव्हां ॿिन्ही खे पहिरियां इहा सलाह ॾींदुसि त पहिरियां तव्हां उन मुसीबत खे मुंहुं ॾियो जंहिंजो रुख तव्हांजे तरफ़ थियण वारो आहे। छोट मूंखे कसम आहे ख़ुदा जी ज़ात जो, जे हसीना बेगम मूंखे चवे हा न त जाबर तूं वञ गॾह जो गोश्त खा त मां शौक़ सां गॾह जो गोश्त खावां, पर हिन कमीणे सां कॾहिं बि हथ न मिलाया हा। करो ॾिठ ई कोन थो वणे। ईअं सम्झ त हसीना बेगम मूंखे ठाहला नाहे मोकिलियो, पर ज़हर जो ढुक प्यारे मूंखे हिन ॾांहुं मोकिलियो ते हिन कुते लाइ, ऐं मां हिन सां हथ थो मिलायां त हिन जूं ख़बरूं अठे वारियूं आहिनि। ॼण वॾी मुसीबत में मां हुजां। असल त ॾोहारी ही आहे जो रावर खान खे पंहिंजे पुटनि सां गॾु ज़हर प्यारियो अथई। ऐं कसम आहे ख़ुदा जी ज़ात जो, जे काती मुंहिंजे कंध जे मथां आई न त मां ॾाका ॿधी हसीना बेगम जे मथां चढ़ी वेंदुसि त उन मूंखे घुरायो। तेलाणी पुठाड़ा न सुझाए विझाए कुरानी हो पहिरें नंबर जा बुनियादी कूड़ा ख़बर आहे मूंखे। कूड़े कहिड़ो खीर जो धोतल ई मसी त मां लिकिरी कोन थो। सभु ख़बर आहे मूंखे जेको पंहिंजी माउ खे खुटो ॾेई मारे ऐं पीउ खे मारण वारा ॻोल्हींदो रहे, उन मां असां कहिड़ी उमेद रखे सघूं था। रूंडा इहा बि मूंखे ख़बर आहे। फिरियल अचे चाकर खाना इहा हिन वसू ये सबूत है। हा चाकर खाना हे उहे सबूत आहिनि जेके वरे साईं मुंहिंजी वफ़ादारी ऐं सचाई जो मूंखे इनाम ॾिनो। पढ़ी ॾिसो। ये तो जमीन जा कागज है। ये 312 वारो नंबर कहिड़ो आहे? इहा उहा ज़मीन आहे जेका बाग़ जे मथां 15 एकड़ आहे। इन ज़मीन जो ई सर्वे नंबर 312। वॾे साईं मुंहिंजी वफ़ादारी ऐं सचाईअ जे इनाम में इहा ज़मीन मूंखे लिखी।
ये तो के इनाम मिलियो हो सोब 15 एकड़ जंहिंजी मालियत करोड़े रुपया आहे ऐं उहा बाबा साईं तुंहिंजे नाले करे छॾी साहब असां खां पुछण खां बग़ैर। हाणे वॾे साईं अव्हां खां चकर खां न पुछा छो न कई, हिन जी त मूंखे का ख़बर न आहे। तव्हां छा चयो हो त बाबा साईं अक्सर तव्हांखे ॿुधाईंदो हुयो त शादी खां पोइ अक्सर उनखे खाधे में निंड जूं गोरियूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं। हा साईं ॿ टे चकर मूंसां इहा ॻाल्हि कई हुई। पुट चाकर खान बच्चा यको ॾिसां पई त तूं उदास बीठो आहीं। जेकॾहिं बच्चा तूं ईअं उदास रहंदे त रावल पुट खे केरु संभालींदो? तुंहिंजो इहो हाल मूंखां ॾिठो नथो वञे बच्चा। अमा साहिड़ मां पंहिंजे पाण खे संभालण जी घणी कोशिश कयां थो, पर बाबा साईं जे अचानक विछोड़े मूंखे अंदर ई अंदर में भोरे छॾियो आहे। मुजरिमनि खे सज़ा ॾियण जे बावजूद बि मुंहिंजी दिलि मुतमइन न आहे। इहे ई सोचां थो त किथे ईअं त न आहे त मूं ग़लति माण्हुनि खे सज़ा ॾेई छॾी हुजे ऐं बाबा साईं जा कातिल सरेआम हिननि ॻोठ में आज़ाद घुमंदा था वतनि। तो जिन खे सज़ा ॾिनी आहे न उहे सज़ा जा न पर मौत जा हक़दार हुया। पर हिते अचण खां पोइ जॾहिं मूं जांच कई आहे त मूंखे इहा ख़बर पई आहे त सावल बाबा साईं जे तमामु घणो वेझो। हा इहा हक़ीक़त आहे त सावल वॾे साईं जे तमामु घणो वेझो हूंदो हुयो। मज़ा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, भला बाबा साईं कॾहिं सावल वारनि जी तव्हांखे का शिकायत ॾिनी? बच्चा तोखे त वॾे साईं जी आदतुनि जी ख़बर हुई। हू सजणनि खे त छा दुश्मननि खे बि माफ़ करे छॾींदो हुयो। पोइ बि मां साण जॾहिं कंहिं मां को रंज पहुचंदो आहे न त माण्हू कॾहिं न कॾहिं हुननि जी शिकायत ज़रूरु कंदो आहे। चाकर पुट साईं वॾो मूंसां सावल जी हमेशह शिकायत कंदो हुयो ऐं साईं वॾो अक्सर करे घर देर सां वापसि मोटंदो हुयो। पुट चाकर मां महसूस कयो हो त ॼण साईं वॾे खे ओताकतां ॼण हल्को नशो ॾेई पोइ रवानो कयो वियो हुजे। ऐं बच्चा इहा शिकायत त साईं वॾे पाण बि कई हुई। साईं छा थियो? आराम सां साईं लॻे थो त तव्हांजी तबियत सही न आहे। मानी खणी अचां? न हसीना बेगम, मूंखे निंड पई अचे। साईं ख़ैर त आहे? तव्हांजी तबियत खे अचानक छा थी वियो आहे? कुझु ॿुधायो त सही। हसीना बेगम मां हीअं महसूस कंदो आहियां त ओ ताक़त खाधे पीते जी शयुनि में मूंखे नशे वारी के शयूं मिलाए ॾेई थो वञनि। साईं जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त तव्हां उन्हनि खां पुछाणो त कयो न। हसीना बेगम पुछाणो त उन्हनि खां मालिक कंदो हो, पर मां तोखे हिकु वसियत करे थो छॾियां।
हसीना जे मुखा नशे जी हालत में कुछ लिखायो वञे ऐं मुझे मौत खां पोइ उहो ज़ाहिर थिए त पोइ तुंहिंजो इहो फर्ज़ हूंदो तो तूं हिन हक़ीक़त खां मुंहिंजे पुट चाकर ख़ान खे आगाह कंदी आहे त इहो धोखे खां सवाइ कुझु बि न आहे। चाकर छा था सोचो? थे धोखे ऐं फ़रेब खां सवाइ कुझु बि न आहे। ऐं मां तुंहिंजे धोखे ऐं फ़रेब में अचण वारो न आहियां। चाकर ख़ान असांखे ॻोठ छॾे 4-5 साल थिया आहिनि ऐं मां चङी रीति ॼाणा थो त इन 4-5 सालनि जे अंदरि तुंहिंजे ज़हन में जेको असांजे ख़िलाफ़ ज़हर भरियो हुयो आहे उनखे मां चङी रीति ॼाणा थो। सवाल कॾहिं कॾहिं माण्हू एतिरो त किरी पवंदो आहे, एतिरो त किरी पवंदो आहे जो पंहिंजा गुनाह लिकाइण जे लाइ अॻे माण्हू खे बेअक़ल ऐं कम ज़र्फ़ सम्झंदो आहे। चाकर ख़ान मुंहिंजी सोच खे ताला लॻनि जेकॾहिं मां तोखे या तव्हांजे ख़ानदान खे कमज़र्फ़ सम्झां। चाकर ख़ान ही जेको मुंहिंजो ज़र्फ़ आहे इहो मूंखे वॾे साईं खां मिलियल आहे। पोइ मां कीअं बेअदब थी तव्हांजे लाइ अहिड़ी सोच रखी सघां थो? हा सवाल जेका लालच आहे न उहा चङनि भलनि खे बेईमान बणाए छॾींदी आहे। ही तुंहिंजी बेगुनाही जा सबूत न पर तुंहिंजी बेईमानी जा सबूत आहिनि। सोट लॻे थो चाकर ख़ान अॼु ॻोठ कोन वेंदो ऐं उन लाइ मानी कराइणी पवंदी। हा हैदर जेको दुश्मननि चाकर ख़ान जे दिमाग़ में ज़हर भरियो आहे न उहो जल्दी ख़तमु कोन थींदो। शमीर जेकर चाकर ख़ान मुतमिन थी थो वञे ऐं असां हितां ॻोठ हलूं था त रूंडे जाबर जी समूरी बादशाही ख़तमु थी वेंदी। असांजा पेर उतां उखेड़ण खां पोइ हिन वक़्तु जाबिर चाहींदो त रूंडे जूं पाड़ियूं उखेड़ियां ऐं रूंडो चाहींदो त जाबिर जूं पाड़ियूं उखेड़ियां। शमीर रेसरावाल ख़ान जे मारण में इन ॿिन्ही मां कंहिं हिक जी साज़िश हूंदी ऐं हू इल्ज़ाम इहे हिक ॿिए ते हणणु चाहींदा हूंदा पर उन्हनि जो इल्ज़ाम असां मथां कीअं अची वियो इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हा हैदर जेकॾहिं चाकर ख़ान अदा जे चए चवण में अची थो वञे न त सभिनी लिकियल दुश्मननि खे अदा जल्द वाक़ो कंदो। रुंडा तूं पंहिंजो पाण खे बुझा ॾेई नीमक गढी छॾियो अथई। सोट तूं गॾा जो गोश्त खाइण जे लाइ त तयारु थी वियो आहीं पर तव्हां ॿिन्ही जे विच में कॾहिं बि ठाह न थियो आहे न थींदो। हाणे ही कर हसीना बेगम खे ॿुधाए छॾ त तव्हां ॿई कॾहिं बि हथ कोन मिलाईंदो। सुठ तूं सही थो चई। मां हिमल हसीना बेगम खे फोन करे ॿुधाए थो। मां त पंहिंजे मथां मलामत लाहियां पोइ रूंडो ॼाणे रूंडे जो कमु ॼाणे। ॾिस न कीअं थोड़ा घरा किना कयो बीठो आहे ॼण एॾो वॾो माने जो दुश्मन आहे। न हसीना बेगम खे फोन न कर। यो मां तव्हांजी हर ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु आहियां। हा साईं फरमायो। जेको न तव्हांजे दिमाग़ में हो गंद भरियल आहे गंद इहो त ॿाहिरि उछलाए त ज़मीन ते रखो कढो ॿाहिरि। सच चवंदा कुते खे जे सचो गिहु खारां न हज़म न आहे थींदो वतंदो उल्टियूं कंदो या वरी कंदो मालिक जो तॾो किनो। पुट उहो तॾो केरु किन कंदो उहा त जल्दी ख़बर पइजी वेंदी। हाणे हीअं कयो जो तव्हां पंहिंजो बयानु शुरू कयो
त हींअर कहिड़े क़िस्म जो गंदु छॾायो ऐं तव्हांजे दिमाग़ में जेका इहा कमीणाप जी हलचल पे थी हले उहा तव्हां महिरबानी करे बयानु कयो बस पंहिंजे मसइले खे हल कीअं कजे। हा इहा ई मुंहिंजे दिमाग़ में सोचाले पई त तोखे खुटो ॾेई मारे छॾियां, पोइ वञा रेस चाकर खान खे सॼी हक़ीक़त कयां त रावल खान जो खून मूं कयो आहे। ॿुध न कमीणाप जूं कैसेटूं वॼावई पियो। सोट सोट तूं ॿुधा सोट मां छा कयां? हिन निभागे जे वात मां का वाई सुठी निकिरे? जी हा निकिरे थो को सुठो लफ़्ज़। वो सट ही रुंडु आहे गंद जो ढेर, ही बि कहिड़ी भला क़ुरान जूं आयतूं पढ़ंदो। लत वेने बूथ वेने चवण सां मां सही गंद जो ढेर हा, बाक़ी तव्हां त सही भई गुलकंद जा डब्बा हो डब्बा ईअं ढकणु खोले त ख़ुशबू फैलिजी थी वञे। अरे दिल त चए थी त दूनार वारी बंदूक हणांसि, पर मूंखे हसीना बेगम मारे विधो आहे। मूंखे पक आहे त तव्हां ॿई पाण में कोन ठहंदव, इन जे करे मां त हलाए थो, पाण में भली विड़ी मरो। बी सोट मां बि तोसां हलां थो, मूंखे कहिड़ो लाचार आहे जो हिन कुते जे साम्हूं पंहिंजो मुंहुं पटरायां। हूअं बि ॻाड़ी हणी हणी थकिजी पियो आहियां, बुख लॻी आहे, हल तरी घर मानी मानी खाऊं। इले बड़े तारा गोल तारा, अरे तव्हांखे त ख़बर ई कान्हे त रूडो हो नौक नौक जेको पंहिंजे मतिलब जे लाइ पंहिंजा बच्चा बि चॿारे खाई छॾींदो आहे। इश्तिहा सां मां रिआयत कयां, साल ई पैदा न थियो थिए पुट। हल्ले मक्खियूं मक्खियूं रक्त करे छॾे थी। अम्मा जे घर जो कमकार लाहे छॾियो अथई न त मानी जा ॿ टे ढगड़ विझी वठ, मां भाॼी कटियां जेसि ताणी, न ते तो वारो पी ॼरको ईंदो न अचां साईं गाहूं कंदो, वॾो वात फाड़ींदो, उन सां केरु मुंहुं ॾींदो? अम्मा थी सघे त बाबो ॿाहिरों मानी खाई अचे। वाह री अम्मा वाह, मूंखे इहो ॿुधा पिण कहिड़े ॻोठवार जो अंतर ठारियो आहे जो संदे मानी खाराईंदुसि? इहो वाॻूं अचण सां ई बुख बुख कंदो ईंदो, तंहिंजे करे चवां थी अम्मा ॿ टे दगड़ हणी वठ त मानी ॼूसो मुंहं में। जेकॾहिं ॿ टे दगड़ुनि जो मुंहं ते न हयासीं न त मुंहुं असांखे बि रड़ के खाई वेंदो। अम्मा करे थी वठां मानी, थोरो साह पटिया, यको कमु कयो आहे घर जो। अम्मा जल्दी करे वठ, जेकॾहिं मानी पचियल न हूंदी न त मुंहिंजे ॼरके जो न वात तूं बंदि करे सघंदी ऐं न वरी मां करे सघंदसि। अम्मा मां मञा थी त बाबा जो वात वॾो आहे, पर हुन सां मुक़ाबिलो तूं बि घटि न आई कंदी। हाणे बसि हीअ जी चमची पंहिंजी मानी पचा। बाबा तूं पंहिंजी कावड़ खे छॾे चाबर सां हथ तोखे मिलाइणो पवंदो, ईअं न थिए जो असां सभु टंगिया बीठा हुजूं। हथ मिलाईंदोसांसि, ज़रूरु मिलाईंदोसांसि, पर थोरो ब्रेक ते पेर रखो। बाबा जाबिर होश मां निकिरी वियो आहे, बाक़ी मूंखे नथो लॻे त हू ॿीहर तोसां ॻाल्हाईंदो। ॿुधो जबर जी कांइक हिन मर धोबी बि कोन सां धोअनि, तव्हां छा था सम्झो त ॿीहर ईंदो? हा जेकॾहिं कांच हुन जी धोबी नथो धोए त असांजो कांचू वरी कहिड़ी सलामतूं न। अरे ॿुध तूं जो पंहिंजो पाण खे शींहं पुटु सड़ाईंदो हुई, अञा कुझु थियो ई कुझु न आहे, अॻे ई पंहिंजी कांच किन करे छॾी आहे। छो बाबा तुंहिंजी नज़र में जा कुझु न आहे थियो? बाबा हिन हथनि सां रावल खान खे ज़हर पीआरियो आहे, जेकॾहिं इहा ॻाल्हि चाकर खान खे ख़बर पई त असांखे सुधाए कोन छॾींदो हू। बाबा जेकर इहा ॻाल्हि ज़ाहिर थी त रावल खान खे ज़हर पियारण वारा असां आहियूं, पोइ त जाबर पंहिंजी जान छॾाए वेंदो। ॿुधो छा सम्झो पिया त सिज उभरे पियो,
पर मां चवां थो त इहो जबर जे लाइ सिज लहे पियो। उहो कीअं बाबा? बाबा इहो जेको मसइलो खड़ो थियो आहे न, इहो मसइलो खड़ो थियो आहे त जाबिर ई मुंहिंजी भेण हसीना खे ने रावल खान पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो हो। हाणे त असांजे लाइ रस्तो बिल्कुलु साफ़ लॻो पियो आहे। ख़बर अथई छो? इहो ईअं त जॾहिं बि को राज़ ज़ाहिर थियो न, त मां चाकर ख़ान जे अॻियां वञी भलो साईं रखंदुसि ऐं ॿुधाईंदोसांसि त हिन खां पहिरीं, पर शादीअ खां पहिरीं इन जाबिर ऐं हसीना जो पंहिंजो पाण में चकर हलंदड़ हो। जॾहिं इहो राज़ रावल जे साम्हूं ज़ाहिर थियो न, त पोइ इन मुंहिंजी भेण इन जाबिर गॾिजी इन रावल खान खे ज़हर ॾिनो। सम्झो, इहा सॼी हिस्ट्री ॿुधाईंदोसांसि। ॾिसींदो कमीनो अॻु ई मुंहिंजी क़बर खोटे वेठो आहे। हाणे छा सोचियो अथई सोटो? सोटी इहा पक आहे त इहो कमीणो असांजी वठ में ईंदो हुए को। कहिड़ी बि सूरत में वक़्तु कढी मूंखे हसीना बेगम सां मिलणो पवंदो। हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधाइणी पवंदी त रूंडो असां ॿिन्हिनि जो सिर खणण जे पोयां आहे। सोटो हसीना बेगम सां मिलणु तुंहिंजे लाइ ख़तरे खां ख़ाली न हूंदो। सुट, जे हसीना बेगम खे आगाह न कयोसीं न, त असां ॿई मारिया वेंदासीं। उन खां बाद में हे कमीनो ॻिचीअ में दोहल विझी सॼे ॻोठ में ख़ुशियूं कंदो, डांसूं कंदो। हा सोटो, तूं सच थो चई। रूंडो आहे वॾो कमीनो। या बाबा साईं जी रहंदिली हुई या तव्हांजी बेईमानी? इन्हनि मां कुझु बि साबित नथो थिए। तोखे अञा वधीक दलील ऐं सबूत ॾेई मूंखे मुतमइन करणो पवंदो सावल, ताकी मां तुंहिंजी किरदार कशी न करे सघां। यकीन कर सावल त मां हिन वक़्तु पंहिंजे पाण खे कीअं रोके बीठो आहियां। मां पंहिंजे दादले सिकील ते भाउ खे मौत जे बिस्तर ते तड़पंदो ॾिसी पोइ हिते पहुतो आहियां। तूं सोच त हिन वक़्तु मुंहिंजी कैफ़ियत छा हूंदी। जॾहिं मां हींअर पंहिंजे पाण खे रोके बीठो आहियां त सिर्फ़ु इन लाइ त किथे को बेगुनाह मुंहिंजे हथनि सां क़तल न थी वञे। इन ई करे सावल तूं पंहिंजा पक्का सबूत ॾेई, पक्का दलील ॾेई मुंहिंजे कहर खां बची सघी थो, न त ॿी सूरत में तुंहिंजो मौत पको आहे। चाकर खान, जेको माण्हू शक जो दलील बणिजी वञे, उनजो हर सच निसोरो कूड़ लॻंदो आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।